قد قال الله تبارك وتعالى في شان حبيبه الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا محمد وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأهل بيته وأحبائه وعلماء أمته وصلهاء ملته أجمعين अचीजे कार सारी देश परी पेरे दरिया के कड़ियों हंद विछाया वार साजन सब जमार गोली थी ते गुजारियां मदीने जागो सुनो साजा सगड़ा भर मुबारक पे रहियो आसी तुझे आसरे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। निहायत वाजिबुल एहतराम उस्तादुल हुफ़्फ़ाज़ हज़रत साईं उस्ताद हाफिज अली दास साहिब दामत बरकातुहुल आलिया आहिन बाबरकत महफिल में शरीक मुअज़्ज़िज़ उलमाए किराम प्यारी जमात अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। अल्हम्दुलिल्लाह अमा भावर खुशकिस्मत आयो जो अल्लाह ताला इशा नमाज जमात सा नसीब फरमाई। आका नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान मुबारक आ जय मुसलमान के सोमहणीअ जी नमाज इशा जी नमाज जमात सा नसीब थे अल्लाह ताला उन बाने के अधु रात जागी इबादत करण जो सवाब अता फरमाईंदो। ऐं सरकार फरमायो जेको इंसान सोमहणीअ जी नमाज जमात सां अदा करे अल्लाह ताला दुनिया जा खौफ खतरा परेशानियूं उन खां दूर फरमाईंदो आहे। ऐं ही बि फरमान मुबारक आहे त जन्नत बहिश्त अल्लाह साईं खे अर्ज़ कयो रब मिठा मूंखे त घुरे थी सॼी दुनिया पर मुंहिंजी गुज़ारिश आहे उन्हीअ बाने जो घर जन्नत में ठहे जेको दुनिया में ॿ कम करे। गुलामन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं उहे ॿ कम कहिड़ा आहिनि? आका हुज़ूर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन्हनि मां हिकिड़ो कमु इहो आहे
इशा जी नमाज सोमहणी जी नमाज पढ़ण जे लाइ आज़ान मिलण खां अॻु में मस्जिद में अची सोमहणी नमाज पढ़ण जो इंतज़ाम करे। हिकु अमल इहो आहे जो इशा जी नमाज जूं वॾियूं बेहिसाब बरकतूं आहिनि। रमज़ानुल मुबारक जो त शान ई निरालो आहे। तो आका नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रमज़ान जे महीने में हिकिड़ो फर्ज़ पढ़ो ॿियनि महीननि में 70 फर्ज़ पढ़ण जे बराबर आहे। हिकिड़ो फर्ज़ आहे। हाणे रमज़ानुल मुबारक जो भलारो महीनो पंहिंजे पाए तकमील ते पहुतो आहे। बाक़ी कुझु हिकु ॿ ॾिहाड़ा बाक़ी आहिनि, लेकिन अॼु ख़त्मुल क़ुरान जे सिलसिले सां जुड़ी पिया आहियूं। अवां जमात जे मथां हिकिड़ो हक़ आहे हिननि कचहरनि मां कुझु न कुझु हासिल करे वञनि। त हिन दुनिया में हर इंसान जूं ज़रूरतूं आहिनि। पंहिंजी चार दीवारीअ ते नज़र रखो। जंहिं चार दीवारी में असां रहूं था, जेको असांजो घर आहे, उन घर में असांजी फैमिली आहे। उन घर में असांजा बच्चा आहिनि, भाउर आहिनि, भेनर आहिनि, अबो अम्मा औलाद। जे घर में असां तव्हां रहूं था, अलाह साईं हुकुम कयो बाना उन पंहिंजे घर वारनि जे लाइ बि दुआ कंदो कर अस्लिह ली फी ज़ुरियती इन्नी तुब्तु इलैक व इन्नी मिनल मुस्लिमीन। मुंहिंजा अलाह मुंहिंजो अहल, मुंहिंजी औलाद, मुंहिंजो ख़ानदान, उन्हनि जी बि इस्लाह फरमाए। चवण जो मक़सदु हीअ आहे त हर इंसान जूं ज़रूरतूं आहिनि। तो दुनिया जे ज़रूरतुनि खे हासिल करण जे लाइ, जेकी दुनिया में ज़िंदह रहण जे लाइ तुंहिंजूं मुंहिंजूं उमेदूं ऐं ख़्वाहिशूं आहिनि, उन्हनि खे हासिल करण जे लाइ इंसान कंहिं हद ताईं वञी सघे थो पियो। पर अल्लाह से जो हुकुम आहे क़ुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुअतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। घुरे त सॼी दुनिया थी पर ॾियण वारो मां अल्लाह आहियां। मुल्क जो मालिक मां रब करीम आहियां। पोइ मुंहिंजी मर्ज़ी आहे मां ॾींदो आहियां। जे ॾियण ते पवां त मुल्क ॾेई छॾियांसि, मुंहिंजी मर्ज़ी आहे। पर जे कॾहिं कॾहिं नाराज़ थी पियो त तंज़िउल मुल्क ॾिनल खसे वठांसि। केरु पुछे वत इज़्ज़ मन तशा, कॾहिं इज़्ज़त बख़्शां, जिते वञे त मान मिले, इज़्ज़त मिले, शान शौक़त सां दुनिया उनजी इज़्ज़त करे। वत ज़िल्ल मन तशा, पर जेकॾहिं चाहियां त ॾिनल इज़्ज़त खसे मिटीअ में मिलाए ज़िल्लत में मुब्तला कयां, जो दुनिया हुन खां नफ़रत करे, दुनिया हुनजी दुश्मन बणिजी पवे। बंदा इज़्ज़त जो मालिक अल्लाह आहे। दुनिया के हलाइण वारो भी जहान जो पालनहार करीब रब। तो अल्लाह ताला फरमायो त बाना तुझे मथो हक़ आहे, जेकॾहिं दुनिया जूं ख़ुशियूं, दुनिया जा ऐश इशरतूं हासिल करणु चाहीं तो त मुंहिंजे दर ते अच, मुंहिंजे ॾसियल तरीक़े जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ार, त पोइ हीअ दुनिया ई तुंहिंजे लाइ जन्नत बणिजी पवंदी। जंहिं जन्नत खे घुरण जे लाइ दुनिया ॾींहुं राति महिनत करे थी, असांजे रहमत वारे हबीब फरमायो उहा जन्नत तव्हांजे अमड़ जे कदमनि में आहे। जन्नत बहिश्त तुंहिंजे अमड़ जे कदमनि में आहे। ऐं अबे अम्मा जे चेहरे खे ॾिसंदे त इहो जन्नत में वञण जो ज़रियो बणिजी पवंदो, हज जे बराबरि अजुर मिली पवंदो। त हीअ ख़त्मुल क़ुरान जी महफ़िल आहे ऐं क़ुरान करीम जे बरकतुनि सां जुड़ी पिया हूं। अल्लाह जे बैत मस्जिद शरीफ में गॾु वेठा हूं। इंशाअल्लाह ॿ ॻाल्हियूं सिखंदासीं त हिन कचहरीअ मां असांखे छा मिलंदो आहे। हिननि कचहरनि मां सभ खां पहिरीं त असांखे गुज़िरियल गुनाहनि, ग़लतियुनि, ख़ताउनि जी माफ़ी मिलंदी आहे। उन खां पोइ जॾहिं असां दुआ घुरंदा आहियूं त असां जूं अखियूं नथियूं ॾिसनि, पर लखनि जे तादाद में मलाइक बि गॾु बीही दुआ में आमीन चवंदा आहिनि। हिननि दुआउनि सां अल्लाह से जो वाइदो आहे, जॾहिं जामियो दुआ थींदी आहे त उहा क़बूल थी पवंदी आहे। त पोइ अवां भाउरनि खे जस रहमतूं जो अवां
कुरान करीम जे ख़त्म शरीफ़ जे दुआउनि सां जुड़ी पिया हो। अल्लाह जो बैत मस्जिद ऐं कुरान करीम जे ख़त्म जी दुआ ऐं अल्हम्दुलिल्लाह वरी मस्जिद जो नालो ई अदो पियो पुछिएसि अॻ में त हलिया हुआसीं हाणे किथे हलबो। मुंहिंजो हाणे आहे सोनारा मस्जिद। छा मस्जिद ई सोन वारी आहे छा? नालो ई भलो आहे। हाणे जेकॾहिं मस्जिद सोनारा त तव्हां बि सभु सोन वारा थी पओ ऐं हे गुफ्तगू बि सोनहरी सिटुनि सां शुरू कयूं त जीअं दुनिया में उन बरकत खे हासिल करे वठूं। हिन कचहरीअ जे ॿुधण जो हक़ इहो आहे। हिन कचहरीअ खे दुरूदनि सलामनि सां सींगारींदासीं। गॾिजी सलात पढ़ायो त ॿ ॻाल्हियूं सिखी वठूं। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। तवज्जो मुस्लिमान भाव, कुरान करीम जी ख़त्म शरीफ़ जी दुआ जूं बरकतूं ऐं रहमतूं अलिफ लाम मीम खां वठी वन्नास ताईं कुरान करीम जी तिलावत निमाज़ जे सूरत में उन इमाम के मुबारक जंहिं मुसल्ले ते बीही करे अल्लाह जे कुरान करीम जी तिलावत जी शुरूआत कंदे पढ़ंदे 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 अॼु रात जे पाए तकमील ते पहुची पंहिंजी मंज़िल मक़सूद खे हासिल करे ख़त्मुल कुरान जी सादत खे हासिल कयो। पर खुश नसीब उहे जमात वारा बि आहिनि जन रेगुलर रोज़ानो इमाम सां गॾु सिफ़ में बिही अल्लाह जे कुरान खे ॿुधो आहे। उहे ॿुधण वारा बि खुश नसीब आहिनि। पर अॼु ख़त्मुल कुरान जी दुआ पई थिए असां तव्हां सभु सिफ़ में बीहण वारा न आहियो। असां तव्हां आख़िरी दुआ में पढ़तासीं पर अल्लाह जो कुरान वफ़ादार आहे। अल्लाह जो कुरान मेहरबान आहे। कुरान करीम जी रहमत वॾी आहे। वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन। अल्लाह जे कुरान जी रहमत उहा बेहिसाब आहे। पोइ अॼु असांखे उमेद आहे हिकिड़ा उहे भाउर जेके शुरूअ खां वठी मुसल्ले जे इमाम सां गॾु तिलावत ॿुधंदा रहिया निमाज़ जे सूरत में पर असां तव्हां त अॼु पहुता हो। पर कुरान करीम जी रहमत जॾहिं विराए बि उहा कान ॾिसंदी त कल्ह पहुतो अॼु पहुतो अॼु खां पोइ वरी न अची सघे। पर कुरान जी उहा पाक रहमत आहे जेको जितऊं आयो जेको जितऊं अचे पहुतो हिकु दफ़ो कुरान करीम जे निस्बत सां चिंबड़ी पियो त अल्लाह जे कुरान जे दर तां जेकॾहिं ज़रणो बि मिली पवेसि उन बेकिनार हिकु ज़रणे जे मधार करीम जेकॾहिं इंसान खे हिकिड़ी नेमत अता कई त उहो ज़रणो बि हिकु महल बेकिनार ॿाहिरि पढ़जी पवंदो आहे। अॼु असां तव्हां हिकिड़ी कतरे वठण जे लाइ इन कचहरीअ जे निस्बतुनि सां जुड़ी पिया हूं वो जेकॾहिं हिकिड़ो कतरो बि मिलंदो मेरे करीम से अगरे कतरा किसी ने मांगा मेरे करीम से अगरे कतरा किसी ने मांगा दरिया बहा दिए हैं दुर्बे बहा दिए हैं। हिकिड़ो घुरण वारे कतरो घुरियो पर ॾियण वारे दरिया वाए। घुरण वारो पंहिंजे ताक़त जे मुताबिक़ घुरंदो ॾियण वारो पंहिंजे ताक़त मुताबिक़ ॾींदो आहे। अलाह सी जेके जेतिरी ताक़त बख़्शी आहे त मुस्लमान भाउ सां तव्हां जेकॾहिं कतरे जे लाइ गॾु थिया हो पर ॾियण वारो त देहन जो दातार आहे। तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। मुल्क जो मालिक
मालिक अल्लाह हुआ जहान जी बादशाही रब करीम जे हथ में आ ऐ मुंहिंजा बाब जे करीम रहीम रब जो हुक्म आ ऐ मुंहिंजा बाना मुंहिंजे दर ते अची त ॾिसो जे कॾहिं तूं मुंहिंजे दर ते अची मूंखां घुरंदे त मां ॾींदुमि तूं घुरण में कमज़ोर आहीं ज़ईफ़ आहीं पर मां ॾियण में त बेहिसाब रब करीम जी नेमत आ मां करीम रहीम रब परची पवंदुमि तुंहिंजा पल भरे छॾींदुसि एतिरो कुझु मिलंदुई जो सोचे बि नथो सघीं त अॼु वंड वठण जो मौक़ो मिली पियो आहे अॼु अल्लाह जे रहमत खे हासिल करण जो मौक़ो मिलियो आहे कुझु सिखण जो मौक़ो नसीब थी पियो आहे त क़ुरान करीम असांखे सम्झायो या अय्युहल्लज़ीन आमनू इन तंसुरुल्लाह यंसुरकुम व युसब्बित अक़दामकुम अल्लाह ताला फरमायो ए ईमान वारा मुसलमान तुझे मथो हक़ आहे तव्हां हिक ॿिए में दीन जे कम में चङे कम में मुआविन बणिजी पओ त उन जे एवज़ में मां अल्लाह तव्हांजी मदद कंदुमि मुंहिंजी मदद तव्हांखे घुर्जे थी त उन जो हक़ इहो अथव त तव्हां चङे कम में हिक ॿिए जी मदद कयो अगर को भलो कम करे थो त उन जा ॿाह मेरी थी बीहो उन सां गॾु बीहो त पोइ मदद मां अलाह कंदुमि युसब्बित अक़दामकुम जेको कम तव्हां खां न थी सघे जंहिं कम करण जी तव्हां में सलाहियत न बि हूंदी पर मां अल्लाह तव्हांजा कदम मज़बूत कंदुसि साबित कदम रहंदा रब्बना अफ़्रिग़ अलैना सब्रन व सब्बित अक़दामना वंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन जॾहिं रब करीम जे हुक्म सां तालूत ऐं जालूत जो सिलसिलो पाण में जुड़ी पियो जॾहिं तालूत जे ख़िदमत में जेका जमायत हुई उन्हनि खे हुक्म थियो त दरियाह पार करणो आहे उन जी शिद्दत बि आहे पर मुंहिंजो हुक्म अथव रब करीम तव्हांखे आज़माईंदो वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल ख़ौफ़ि वल जू'i व नक़्सिम मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात व बश्शिरिस साबिरीन तव्हांखे आज़मायो वेंदो उन आज़माइश वारी घड़ीअ मंझा जेकॾहिं तव्हां साबित कदम रहंदा हुक्म आहे त पाणी पीअण जे दौरान तव्हांखे उन जी शिद्दत बि आहे पर तव्हां अॻिते हलो त समंदर पार करणो दरिया पार करणो हिक नहर खे पार कंदासीं उते जेको पाणी रओ करे पीअंदो उहो असां मां नाहे जेको थोरड़ो पीअंदो रब करीम जो हुक्म आहे त उन थोरड़नि जी मदद मां अल्लाह कंदुसि पोइ जेके थोरड़ा वञी बचा घणा त वापसि मोटी हलिया विया उन्हनि थोरड़नि गॾिजी रब्बुल आलमीन जे दरबार में अर्ज़ कयो रब्बना अफ़्रिग़ अलैना सब्रन व सब्बित अक़दामना वंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन असां थोरड़ा हो पर असांजी मदद फरमाए असां थोरड़नि खे साबित कदम रहण जी ताक़त नसीब फरमाए असांखे सब्र जी तौफ़ीक़ नसीब फरमाए रब्बुल आलमीन जी ज़ात फरमायो उहे हुया त ज़ाहिर में थोरड़ा कम मिन फ़िअतिन क़लीलतिन ग़लबत फ़िअतन कसीरतम बिइज़्निल्लाह कॾहिं कॾहिं मां अल्लाह थोरड़नि खे घणनि जे मथां ग़ालिब कंदो आहियां इन जे करे जो मुंहिंजी मदद उन्हनि सां गॾु हूंदी आहे पर सबबु इहो थी शर्त इहो थी त तव्हां चङे कम में हिक ॿिए जा मुआविन बणिजो त मदद मां अल्लाह कंदोमांव फकीर जे दर ते सदा है भुख लगी आ मानी खाईंदो सॾ के भुख लगी आ भुखियो आ मानी खाईंदुसि अंदरों घर मंझो सॾ जो जवाब मिलियो वो मुसाफ़िर तक वेंदा फकीर हिक मानी हुई खाईंदे खाईंदे गिरहो हिक बचो आ वेह त जंड मां अन्न पी अटो करे तोखे बचाए ॾियां पर
जे न त हिकु गिरह मूं वटि आहे वठी न ॾियां। उन चयो त मुंहिंजो नसीब हिकु गिरह आहे, इहो खणी अचो। उन पंहिंजे वात तां गिरह लाहे फ़क़ीर जे आॾो पेश कयो। उन हिकिड़ो गिरह वठी खाई करे दुआ कयूं। फ़क़ीर त हलियो हुयो। ऐं मुंहिंजा साईं पोइ अल्लाह जी रहमत बहानो बणिजी पवंदी, बहान घुरंदी आहे। अल्लाह जी ज़ात ॾिठो हिन खे ताक़त ॾियण जे लाइ सिर्फ़ु हिकु गिरह जी आहे। हुयुसी हिकिड़ो गिरह, उन उहो बि ॾेई छॾियो। बुखे पेट जी ज़रूरत हुई, पाण न खाधे, इहो बि अल्लाह जे रस्ते में ख़र्च करे छॾियो। हाणे अल्लाह जो हुकुम आहे त तूं अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर नेकीअ जे राह में चङो कमु कंदे त उनजो एवज़ मां अल्लाह तोखे कीअं ॾींदुमि। उनी औरत ख़ातून जे मथां वरी अञा हिकिड़ो ॿियो बि इम्तिहान आयो। उहा वीचारड़ी ॿाहिरि जो निकिती त कंहिं हादिसे में उनजो पुटु हो नंढो गंढो, उहो बि फौत थियो। वापसि मोटी घर वेठी थोरी देरि खां पोइ वरी सॾु थियो। अंदरों जवाब ॾिनई अदा अॻु में हिकु गिरह हुयो, अॻु में तोखां हिकिड़ो ॿियो आयो हो, उहो मां उन खे ॾेई छॾियो। हाणे मूं वटि हिकु गिरह बि न आहे। हा, हिकु ॻाल्हि ज़रूर आहे, जेकॾहिं वठंदे त ॾुख मूं वटि मिलंदई, दर्द सूर तोखे मिलंदा। हिन घर मां तोखे ॾुखनि खां सवाइ ॿियो कुझु बि न मिलंदो। त जेको दर ते बीठो हो उन चयो त अम्मा अॻु में जेको आयो उहो हो वठण वारो, मां आहियां ॾियण वारो, मां वठण वारो न आहियां। हाणे महिरबानी करे हिन धरतीअ ते ॾियण वारा बि आहिनि त वठण वारा बि आहिनि, पर जन ॾिनो तिन खटियो, खटियो उन लॻा। जन ॾिनो तिन खटियो मेरी दड़ मुठा नींदड़ आऊं ॾिठा जन जो हंधु हुजूर सी। अम्मा अच ॿाहिरि, मां तोखे नींद में मां ॾियण वारो आहियां। उहा अमर ख़ातून ॿाहिरि निकिरी दर ते जो नज़र करे त अल्लाह जे कुदरत जो शान जेको जवान उन जे दर ते बीठो आहे, उन जे हंज में उन जो वयल पुटु ज़िंदह सलामत आहे। अमर हैरान थी वई, पुटु छा ॾींदे? अम्मा ही तुंहिंजो पुटु मां तोॾे खणी आयो हां, वठो। अब्बा ही त मरी चुको हो। अम्मा वाकई मरी चुको हो, पर मूंखे हुकुम आहे तोखे रब करीम इन जो एवज़ हिकु दुनिया में अदा कयो आहे। इन तंसुरुल्लाह यंसुरुकुम व युसब्बित अक़दामकुम। अब्बा मां जागा पई या निंड में आया, हकीकत या ख्वाब? अम्मा ख्वाब नहीं, हिकु हकीकत आहे। पंहिंजो पुटु संभाले। अब्बा हे त मरी चुको हो। अम्मा वाकई मरी चुको हो, पर अल्लाह जो हुकुम आहे जंहिं मुंहिंजे रज़ा जे ख़ातिर वात तऊं गिरह लाहे अल्लाह जे रस्ते में ख़र्च कयो त अल्लाह जो बि हुकुम रब करीम जानवरनि जे वात तऊं गिरह लाहे तुंहिंजो पुटु तोॾे मोटायो। इहा अल्लाह जी मदद आहे। पुट खे हंज में करे पुछे अबा केरु हुई, नालो त ॾसे। अमा ॾियण वारनि खां नालो ज़ात न पुछबो आहे। अॼु वरी हिकिड़ी रस्म थी पई आहे, जिते जो वञ त पर्चो लिखी था ॾियनि। साईं हिन जे लाइ बि दुआ कजो, हिन जी न्याणी नाचाग अॻु में इन्हीअ जे लाइ, पोइ हिन से वॾी ख़िदमतगार आहे। हाणे जेके नाला खणी दुआ घुरनि, इस्लामी तरीक़े सां ईअं सम्झो त उन्हनि खां दुआ खसे वठे। हकीकत इहा आहे त दुआ ॾे त बि अल्लाह जे रस्ते में ख़र्च करे, ॿियो न ॾिसे। पर जेको दुआ जो हक़ आहे उहा बि अहिड़े तरीक़े सां दुआ कर जीअं ॾेखाव न थिए, ॿिए खे ख़बर ई कान्हे। अॼु अलाए कहिड़ा रस्म रवाज निकिरी पिया। हाणे दुरूद पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या अल्लाह। अल्लाह त क़ुरान करीम जा जेके वो जुमला तिलावत कया आहिनि, इन्हनि जुमलनि में अल्लाह असांजे क़ुरान करीम जी अज़मत खे बयानु कयो आहे, क़ुरान करीम जो शान बयानु कयो आहे। पर पकिन ॻाल्हियुनि चिटनि मज़बूत ॻाल्हियुनि सां फरमाए थो फला उक़सिम बिमवाक़िअन नुजूम व इन्नहु लक़समुन लौ तअलमून अज़ीम इन्नहु लक़ुरआनुन करीम
इल्मु फी किताब मकनून। रब्बुल आलमीन जी ज़ात फरमायो दुनिया वारो मां अल्लाह के कसम सितारन जे लहण वारी जाइ जो अल्लाह से पंहिंजे क़ुरान पाक जी अज़मत के बयान कंदे ऐं उन ॻाल्हि खे चिट्टो वाज़िह करे फरमाए तूं बंदो ॻाल्हि ॿुधो मां अल्लाह तव्हांखे क़ुरान जी इज़त पोइ थो ॿुधायां पर उन ॻाल्हि करण खां पहिरीं तव्हांजो ज़हन छिकायो वेंदो मां अल्लाह कसम थो खणा सितारनि जे लहण वारी जाइ उन जगह जो सितारनि जो न उन जगह जो जंहिं जगह ते सितारा लहंगा अदा सितारा ॾिठा अथव जी सही ॾींहं जो हूंदा आहिनि या राति जो हाणे रोशनीअ खां थोरो ॿाहिरि थी पोइ आसमान में नज़र कजो त तव्हांखे केतिरा ई सितारा नज़र ईंदा। अल्लाह अकबर जेकॾहिं सिर्फ़ इन हिकिड़े लफ़्ज़ ते गुफ़्तगू कंदासीं से कलाक खां कम किरात थी वेंदो पर कुझु घणियूं ॻाल्हियूं तव्हां खां सिखणियूं आहिनि। दुरूद गॾिजी पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सितारन जे लहण वारी जगह जो कसम मोमिनन जी मां हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा रसूलुल्लाह सां गड्डा अर्ज़ करे फिदा का भी वमी या रसूल अल्लाह ऐ मुंहिंजा दिल पर हबीब मुंहिंजो अबू अम्मा तव्हां तो कुर्बान हुजे मेहरबानी फरमाए हिकु ॻाल्हि मूंखे वाज़िह करे ॾियो तव्हांजी उम्मत में को अहिड़ो शख्स बि आहे जंहिं एतिरा चङा कम कया हुजनि जेतिरा आसमान में सितारा साईं अहिड़ो को तव्हांजो उम्मती मुस्लमान आहे जंहिं चङा कम एतिरा कया हुजनि जेतिरा आसमान में सितारा आहिनि। अल्लाह ताला फरमायो मन जो बिल हसनते फलहु अशरु अमसालिहा माना तूं हिकु चङो कमु कंदे त मां 10 लिखाईंदुमि लिखत में उहे 10 हूंदा हिकु नेकी उहा 10 जे बराबर हूंदी जेतिरा बि चङा कम कंदे मदीने जे साईं फरमायो जेको हिकु मुस्लमान खे हिकु दफ़ो चए अस्सलाम अलैकुम 30 चङनि कमनि करण जो सवाब मिलंदो। 30 त आहिनि पर वरी उन 30 मंझां हिकु हिकु खे वरी 10 में कन्वर्ट कयो वेंदो आहे वरी उहो हिकु 10 थी पवंदो ये समझो उहो 30 खे 300 जो दर्जो मिली पवंदो। अमल कंदे 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 को अहिड़ो तव्हांजो उम्मती आहे जंहिं एतिरा चङा कम कया हुजनि जेतिरा आसमान में सितारा। इन सवाल जो जवाब केरु ॾे हिकु त जंहिंखे पंहिंजी सॼी उम्मत नज़र अचे सॼी उम्मत खे ॾिसे। हाणे तमाम जा ही जेका असांजी जमायत वेठी आहे अगरि जेकॾहिं उस्ताद अलीदाद पुछे साईं हिन जमायत मंझां सॼी जमायत मंझां अहिड़ो को आहे जेको ग्रेजुएट हुजे हाणे ॻोल्हींदासीं त हिननि मंझां कमीशन कंहिं कई आहे यानी पुछा करण वारो सवाल करण वारो जेको साइल आहे इहो सभिनी जे लाइ पुछे थो। हाणे जवाब ॾियण वारो ॻोल्हींदो त कमीशन कंहिं कई ग्रेजुएट केरु आहे जॾहिं सभिनी खे ॾिसे तॾहिं त ॾिसंदो ई कोन उहो जवाब किथां ॾींदो। सभ खां पहिरीं अम्मा सां इहे अर्ज़ कोन कयो या रसूल अल्लाह मके पाक जे अव्हां जे असहाबनि मां उहो केरु आहे जंहिं एतिरा चङा कम कया जेतिरा आसमान में सितारा। अम्मा सां इहे कोन पुछो हो राणा मदीने पाक में जेकी तव्हांजा गुलाम उन्हनि मां केरु उहो आहे जंहिं एतिरा चङा कम कया जेतिरा आसमान में सितारा। मलक जीदल अमर अर्ज़ कयो या रसूल अल्लाह क़यामत ताईं जेका बि तव्हांजी उम्मत आहे उन सॼी उम्मत मंझां उहो केरु आहे जंहिं एतिरा अमल कया हुजनि जेतिरा आसमान में सितारा आहे। इन्ही हदीस पाक मां साबित थियो त अम्मा आयशा सिद्दीका जो अक़ीदो हो त असांजो नबी ग़ैबदान नबी आहे।
जे महबूब के गैब जो इल्म आ तो इन्ही सवाल जो जवाब उहो ॾींदो जेको क़यामत ताईं अचण वारी उम्मत खे ॾिसे। एक गाल इहा त अम्मा साण जो अक़ीदो साबित थियो त असांजो नबी गैबदान नबी आ। ऐं ॿिए नंबर ते इन हदीस पाक मां साबित थियो अम्मा आयशा सिद्दीका जो अक़ीदो मिली वियो त असांजो नबी हयातुन नबी आ। अज भी आका हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी उम्मत खे ॾिसे थो ऐं क़यामत ते जेका उम्मत ईंदी उन्हनि जे हाल खां बाख़बर आ। आका नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सब खबर आ त ट्रिप में अर्शा में रहण वारन जा नेक अमल केतरा हन, गंबट में रहण वारन जा नेक अमल केतरा हन, हिंदुस्तान में रहण वारन जा नेक अमल केतरा हन, अरबस्तान में रहण वारन जा नेक अमल केतरा हन। हिताई साहब तो फरमाए त मुझे मदायुन जी कल पिरा पेणी कॾहिं कोसा न थिया मूंखे डोरा पाॾे अदा साजन सबूई मुंहिंजो ढक में ढोल थिनो इहो असांजो महबूब असांजे हाल खां वाक़िफ़ आ। अदा तुंहिंजी मुंहिंजी पूरी ज़िंदगी सुबुह हुजे मंझंदि हुजे शाम हुजे जेकॾहिं चङा कम कयूं गुनाहनि जा कम कयूं जहिड़े तरीक़े सां हयाती गुज़रे थी पई असांजे महबूब खे सभु ख़बर आ। इन करे मोमिननि जी माउ हज़रत मां आयशा सिद्दीक़ा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अवांजी उम्मत में वो केरु आ जंहिंखे एतिरनि चङनि कमनि करण जी तौफ़ीक़ मिली आहे जेतिरा आसमान में सितारा। हाणे ॿियो सबबु इहो बि साबित थियो अम्मा आयशा सिद्दीक़ा जो अक़ीदो हो त सितारनि जे अंग अखर जी ॿिए खे ख़बर कान्हे पर असांजो महबूब ॼाणे थो त आसमान में कुल सितारा केतिरा। अल्लाह जे हबीब के सब खबर आ उन्हनि जे अंग अखर खां महबूब वाक़िफ़ आ। छो त मदीने जे साईं जे ख़िदमत में कई अर्ज़ कयो या रसूल अल्लाह क़यामत जे ॾींहुं आबे कौसर ते तव्हां जा जेके गुलाम ईंदा जिनखे तव्हां पीआरींदव जेके प्याला हूंदा जेके कोप हूंदा जेके गिलास हूंदा पीआरण जे लाइ से उहे केतिरा हूंदा। मदीने जे साईं फरमायो एतिरा हूंदा जेतिरा आसमान में सितारा सितारनि जे बराबर में प्याला गिलास हूंदा। सलमान बा तवज्जो फरमा त आसमान में सितारा से कीअं समझो सितारनि जी फज़ीलत रहमत वारे हबीब अञा मसइलो आसान करे ॾिनो। मदीने जो साईं फरमाए थो असहाबी कन्नुजूम मुंहिंजा असहाब ये सब सितारा अथव मुंहिंजा असहाब सब सितारनि जे मिसाल अथव फब अय्यहिम मुस्तनद हदीस पाक आ सरकार में असहाबी कन्नुजूम फब अय्यहिम इक्तदयतुम इहतदयतुम क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सरकार फरमाए मुंहिंजा सब असहाब सितारनि जे बराबर आहिनि पोइ जेकॾहिं तव्हां सभिनि जे कट त नथा हली सघो ऐं हिक जे कट हलंदव त बि हिदायत वारा हो। अब अय्यहिम इक्तदयतुम इहतदयतुम मुंहिंजे हिकिड़े सहाबी जे पुठियां हली पओ त बि तव्हां हिदायत वारा हो पर जे मुंहिंजे हिक जी मुखालिफ़त कयव त तव्हां गुमराहीअ में हलिया वो भी अमल तव्हांखे फ़ाइदो न ॾींदो छो त क़ुरान करीम समझाए थो उलाइक अअज़म दरजतम मिनल लज़ीना अनफ़क़ू मिन बअद वक़ातलू वकुल्लुम वअदल्लाहुल हुस्ना वल्लाहु बिमा तअमलून ख़बीर। रसूलुल्लाह जे असहाबन में कुरान करीम सोनहरी सिटूं लिखंदे फरमाए तो मुंहिंजा महबूब मिठा उहे तुंहिंजा गुलाम तुंहिंजा असहाब जॾहिं तुंहिंजे मथां ईमान आंदो कलमो पढ़ियो पोइ जेकॾहिं अव्वलीन साबिक़ून अव्वलीन वॾा हुजनि जेके इब्तिदाई दौर मके बाग में कलमे पढ़ी मुस्लमान बणिया हिकिड़ा तुंहिंजा उहे गुलाम जेके हिजरत खां बाद मदीने बाग में कलमो पढ़ी मुस्लमान बणिया हिकिड़ा तुंहिंजा उहे गुलाम जेके मके पाक जे फतह खां पोइ कलमो पढ़ी मुस्लमान अल्लाह से वाज़े करे मुंहिंजा महबूब अव्वलीन में हुजनि आखिरीन में हुजनि पहिरें ज़माने में या पोएं ज़माने में
कुल्लु वअदल्लाहुल हुस्ना मां अल्लाह उन्हनि सभिनी सां जन्नत जो वाइदो करे छॾियो सभिनी सां अवलीन खां आखिरीन ताईं उहे सभु जन्नती आहिनि सभिनी सां जन्नत जो वाइदो इत नस क़ुरान करीम में लिखियो पियो आहे सुलेमान बाम जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुस्तनद हदीस पाक वक्त जे चोटीअ जो आलम अल्लामा अब्दुर्रहमान सफूरी रहमतुल्लाह अलैहि नुज़हतुल मजालिस में हदीस पाक बयान कई याद जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो उन क़यामत वारे ॾींहुं रब्बुल आलमीन जे दरबार में सैयदना हजरत अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु हाज़िर थींदो रब करीम जे तरफ़ खां हुकुम थींदो सिद्दीक जी मुंहिंजा रब मिठा रब्बुल आलमीन लबैक जमा जी जमा ऐ सिद्दीक मां अल्लाह जो हुकुम थी मुंहिंजे हुकुम सां वञी जन्नत जे दरवाज़े ते बीहो वञी जन्नत जे गेट ते बीहो मां रब करीम जे तरफ़ खां तोखे हुकुम ॾिनो थो वञे जेको राज़ी हूंदे जन्नत में उहो ई वेंदो तोखे अख़्तियार था ॾियूं जेको राज़ी थी अंदरि मोकिलीस पर जेके तूं उतां वापसि कंदे त उहो जन्नत में न वेंदो जहन्नम में हलियो वेंदो हलिया वञो जन्नत जे दरवाज़े ते बीहो अॼु दुनिया खे ख़बर पए त जन्नत में इजाज़त करण वारो सैयदना सिद्दीक़ अकबर जी ज़ात आहे अहिड़े तरीक़े सां मुंहिंजे महबूब जी हदीस पाक अब्दुर्रहमान सफूरी नुज़हतुल मजालिस में लिखंदे फरमाए थो त सैयदना फारूक आज़म अमीर उमर से रज़ियल्लाहु ताला अन्हु रब करीम जे दरबार में पेश थींदो हुकुम थींदो ऐं मुंहिंजा सुहिणा गुलाम ऐं मुंहिंजा बालड़ा मुंहिंजे दिल पर हबीब सां पंहिंजी जिंदगी तो गॾु गुज़ारे अहिड़ी त निभाई जो अॼु मां अल्लाह जो हुकुम थी ऐं उमर तूं वञ तराज़ू मीज़ान ते वञी बीहो जिते मुंहिंजे ॿारनि जा अमल तुरनि था फअम्मा मन सक़ुलत मवाज़ीनुहु फहुव फी ईशतिर रादियह व अम्मा मन खफ़त मवाज़ीनुहु फउम्मुहु हावियह अल्लाह ताला फरमायो त तराज़ू मीज़ान में जेका नेक अमल वधंदा वो खटींदो जेका गुनाह वधी वेंदा वो हाराए जहन्नम में हलियो वेंदो फारूक आज़म खे हुकुम थींदो मीज़ान ते बीहो अगर जेकॾहिं को हाराए बि वञे पर तव्हां चाहींदो त उनजी हारियल बाज़ी बि मां रब फतह में तब्दील करे छॾींदो आहे खटींदो उहो मीज़ान ते जेके तव्हां पसंदि फरमायो मीज़ान ते उहो कामयाब थींदो जेके तव्हां जो रज़ामंदो शामिल हूंदो मीज़ान ते ड्यूटी तव्हांजी आहे सैयदना हज़रत उस्मान गनी खे हुकुम थींदो त तव्हांखे हुकुम ॾिनो थो वञे पुरसरात ते वञी बीहो जितां इंसान सब जो सब अवलीन खां वठी आख़िरीन ताईं पुल खे पार कंदा अल्लाह अकबर पुरसरात ते जॾहिं ख़ुदा जी ख़ल्क़ जे गॾु बीहंदे उतां सभिनी खे गुज़रनो पवंदो खुदाई साहब तो फरमाए त वाक़ुफ़ न वणकार जी ॿिया 16 लख सबील मता मूंखे छॾिए आरी जाम असील विलिय जा वसील रहबर रस जो राह में वाक़ुफ़ न वणकार जी ॿियो पाणी खयो में न पाओ जबल थो जलदायूं करे उते तिख ॾेखारे ताओ लॻी लुक लतीफ़ चवे मअज़ूरनि मथां साईं उते अॻ में आओ जिते हो त हेखल आहिया उनी पुलसरात ते उस्मान गनी खे हुकुम थींदो तव्हां बीहो हाणे पुल खे पार उहो कंदो जंहिंसां तव्हांजो रज़ामंदो शामिल हूंदो उहो न टपी सघंदो अहिड़े तरीक़े सां मुंहिंजा भाउ अल्लाह अकबर मौलाए कायनात अमीरुल मुमिनीन इमाम अल मुत्तकीन हैदर इकरार शेर खुदा हज़रत मौला अली शेर खुदा रज़ियल्लाहु ताला अन्हु खे हुकुम थींदो हैदर इकरार अली अवां खे हुकुम ॾिनो थो वञे खुदा जी ख़ल्क़ पुल टपंदी त सहकंदा थकिजी पवंदा उन्हनि खे उञ लॻंदी अॻियां आबे कौसर जेको जन्नत जो पाणी पीअंदो जन्नत में उहो ई वेंदो उन
आपे कौसर ते डूटी तव्हां जी लगंदे तव्हां उते वञी बीहो जेको अचे उनखे पीआरियो जेको पीअंदो अॻिते उहो ई वेंदो चक्कर में मामलो हल न थींदो हिसाब आहे छाजो क़ुरान पाक जे नफ़्स सूरत सबूरीअ में लिखियो पियो आहे ॾींहुं हिकु 50,000 साल जो थींदो जॾहिं 50,000 साल जो ॾींहुं हिकु हूंदो इन जिते सितारा लहंदा आहिनि फरमायो त मुंहिंजा असहाब सब सितारा अथव उन्हीं जगह जो कसम जिते सितारा लहंदा आहिनि मदीने जे साईं फरमायो त मुंहिंजा असहाब सब सितारा क़ुरान थो चए त सितारनि जे लहण वारी जगह जो कसम मदीने जे साईं फरमायो मुंहिंजा सब असहाब इहे सितारा आहिनि कुरान करीम समझाए तो वस्समाए वत्तारिक वमा अदराक मत्तारिकुन नज्मुस साकिब सुभान अल्लाह ताला फरमाया तो रात जे ऊंदाई जो कसम ऐं साकिब सितारे जो कसम सुभान अल्लाह अन नज्मुस साकिब कुरान पाक तो फरमाए अल्लाह से फरमाए मुखे साकिब सितारे जो कसम सितारनि जा नाला बि आहिनि छा सुभान अल्लाह हिकु सितारे जो कसम कहिड़ो सितारो जंहिंजो नालो आहे साकिब पर अञा क़ुरान पाक जी गहराईअ में हलो अल्लाह ताला फरमाए तो वन नज्म इज़ा हवा मा दल साहिबुकुम व मा गवा व मा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा फरमायो त मूंखे उन सितारे जो कसम जेको मथां हेठि लथो सुभान अल्लाह इहे सितारे जो कसम जेको मथां खां हेठि पियो लहे वन नज्म इज़ा हवा हिते तो फरमायो त अन नज्म साकिब मूंखे साकिब सितारे जो कसम आहे पर अञा क़ुरान पाक खे खोले पढ़ी ॾिसो फरमाए तो इन्नहु हुव रब्बु शिरा ऐ दुनिया वारो मां अल्लाह रब्बु आहियां व शिरा जो सुभान अल्लाह मां शिरा जो रब्बु आहियां उते तो जे रब्बुल मशरिक़ैन व रब्बुल मग़रिबैन मां केतिरनि ओभरनि जो रब्बु आहियां ओलहनि जो रब्बु आहियां पर अञा फरमाए तो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन आलमीन जो रब्बु आहियां सलमान भा ओभर जो रब्बु ओलह जो रब्बु अर्श फर्श जो रब्बु तर बकरी मजीदाद फरमायो मां सिर्फ ओभर वारनि जो रब्बु न सिर्फ मग़रिब वारनि जो रब्बु न आलमीन जो रब्बु त आहियां पर अञा क़ुरान करीम खोले पढ़ी ॾिसो फरमाए तो बकुल हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम अर्श जो बि रब्बु आहियां फर्श जो बि रब्बु आहियां वरी थो चए इन्नहु हुव रब्बु शिरा मां अल्लाह शिरा जो रब्बु आहियां शिरा छा आहे हाफ़िज़नि त पढ़ियो उस्ताद अलीजान से तव्हांखे मुसले में सूरत कमर पढ़ी ॿुधाए छॾी 47 पारो पढ़ी ॿुधायो इहे लफ़्ज़ बि पढ़िया पढ़ण वारे पढ़िया ॿुधण वारे ॿुधी छॾिया अल्लाह से फरमायो त मां शिरा जो रब्बु आहियां वो जेके तफ़सीरनि वारा मुफ़स्सिर बुज़ुर्ग जन मोती मिले गॾु कया उन्हनि असांखे सम्झायो त शिरा बि हिकु सितारो आहे हिकु सयारो आहे ऐं किन बुज़ुर्गनि लिखियो त कुझु गॾियल सितारा आहिनि उन गॾियल सितारनि खे क़ुरान पाक में शिरा जो ख़िताब मिलियो आहे पर किन बुज़ुर्गनि वरी लिखियो आहे त जेका कती हूंदी आहे कती सम्झो था आसमान में उभरंदी आहे न सही अता जेके पोड़ा वॾी उमिरि वारा इहे चवंदा आहिनि त कती उभरे त विसारे जे लहे त विसारे
सियारे में लहदी आ कत्ती लथे जा पारा पवंदा वरी उभरंदी हाणे जून महीने में मई महीनो हले जो मथा जून महीने में या कत्ती उभरंदी हालांकि कत्ती हुजे त्रेड़ू हुजे कुतुब हुजे ये सब आहिनि त आसमान जा सितारा ये कत्ती के कुछ बुजुर्ग चवन था त इहो आहे रब शेरा जेको अल्लाह से फरमायो मां उन शेरा जो बि रब आया आहिनि त आसमान जा सब ये सितारा अल्लाह ताला फरमायो मूंखे आसमान जे सितारनि जे लहण वाली जाइ जो कसम आहे मदीने जे साईं फरमायो त मुंहिंजा असहाब सब ये सितारनि जे मिसाल अल्लाह अल्लाह इन्हनि सितारनि सां करीम रब असांजी ज़िंदगी खे जोड़ियो आहे इन्हनि सितारनि मंझाई हिन धरतीअ जा बि कई मामलात कढिया पिया हले इन्हनि मंझां मुल्कनि मौसमनि जो बि गहरो ताल्लुक आहे इल्म नुजूम सां जिन जो ताल्लुक आहे उहे बि इन मसइले सां अॻिते वधंदा हलनि था पिया पोइ अल्लामा कमालुद्दीन दुमेरी रहमतुल्लाह अलैह हयातुल हैवान में लिखियो आहे त जेको हिन धरतीअ जे मथां बादशाह गुज़रियो आहे सिकंदर ज़ुल्फ़रनैन रूह ज़मीन ते उन जी हुकूमत हुई उन जो जेको अबो हो उन जो जेको पीउ वालिद गिरामी उहो सितारनि जे इल्म जो वॾो माहिर हो माहिर फलकियात उन वक़्त में उन खां मथे ॿियो केरु बि न हो इल्म नुजूम सां उन जो वॾो गहरो ताल्लुक हो उनखे ख़बर ही त ही सितारो कॾहिं उभरंदो साक़िब सितारो कहिड़ो आहे 12 बुर्ज कहिड़ा आहिनि आसमान जो निज़ाम सितारनि जो ॼाणींदो हो रात जो टाइम थियो अधरात खां अॻु पंहिंजे घर वारीअ सां मुखातिब थी चवे थो ॻाल्हि ॿुधी थी चओ अॼु राति हिकिड़ो सितारो उभरंदो जेको 40 सालनि खां वरी पोइ उभरंदो 40 सालनि में सिर्फ़ हिकिड़ो दफ़ो आसमान में तारो उभरंदो आहे अॼु राति उन जे उभरण जी आहे घर वारीअ चयो उहो आसमान में असांजो छा तारनि था उन्हीअ में वॾो कमु आहे कहिड़ो कमु आहे उन्हीअ में जे उन सितारे जी हिकिड़ी हिकमत आहे जेका मूंखे ख़बर आहे ॿियनि खे मता पतो न हुजे कहिड़ी हिकमत आहे जेकॾहिं उन सितारे जे उभरण वारे टाइम में अगरि को मर्द पंहिंजे निकाह पंहिंजे घर पंहिंजे हक़ पंहिंजे घर सां हक़ अदा कंदो जेकॾहिं उन रात में हमल थियो उहो जेको ॿार ॼमंदो उनजी हयाती रब एतिरी कंदो जो क़यामत ताईं ज़िंदा रहंदो इहा उन सितारे जी हिकिड़ी ख़ासियत आहे उन तारे में अल्लाह जी इहा हिकमत रखी आहे अॼु उहो उभरण वारो आहे जब मूंखे त थक थी पियो आहे ॾाढो मूंखे ॾींहं जी निंड हाणे मां सुम्ही पवंदुमि तूं जाग तो तुझो बि फ़ाइदो आहे त मुंहिंजो बि फ़ाइदो आहे हाणे मां निंड कयां हिन कुंड जो इतो जेको तारो बीठो आहे इन जे हेठां निकिरंदो हाणे इन खे पई ॾिसो जॾहिं इन जे हेठां तारो निकिरे मूंखे उथारिजाए उन वक़्त जेकॾहिं हक़ अदा थियो त बच्चो अहिड़ो ॼमंदो जेको क़यामत ताईं ज़िंदा रहंदो हिन माई साहिबा खे बि ख़ुशी थी माशा अल्लाह अहिड़ो ॿार जो ॼमे आहे न सही ॼमंदो आहे त ॼमण सां ॿ पोड़ियूं हेॾो वेहंदियूं आहिनि ॿ हेॾो वेहंदियूं आहिनि पोइ उहे वरी उन खां पुछंदियूं आहिनि ऐं छठीअ माईअ खे 7 पुट थो कजाए हाणे अञा ॼाओ अॼु आहे वरी हिन खे 7 पुट थो कजाए तवजो बहरहाल मुंहिंजा साईं ॿार ॼाओ न आहे अञा मर्द पंहिंजे घर वारीअ ॾे वियो न आहे जेको बींदो ॿार ॼमंदो त धरतीअ ते वॾी उमिरि माणींदो क़यामत ताईं ज़िंदा रहंदो साहिबा जो ठीक आहे जेकॾहिं अहिड़ी भलाई थे त पोइ जागा थी पोइ निंड करे थक लाए वटि पोइ उथारियाएंदी हे सुम्ही पियो हिन खे वठी वई निंड माई साहिबा ॾिसे थी हाणे ॾिसंदे ॾिसंदे इहे सभु कम नसीब जा हूंदा हाणे ॾियण वारो त अल्लाह आहे इंसान जे वस में का बि शइ न आहे जो पंहिंजी मर्ज़ीअ सां सभु कुझु मूं वटि हुजे ईअं न थींदो किसी को ताज सुल्तानी किसी को पीक दर दर की किसी को ताज सुल्तानी किसी को पीक दर दर की मेरे मौला तेरी मर्जी जिसे चाहे
जिधर कर दे मेरे मौला तेरी मर्जी। अल्लाह जी मर्जी आ जेके जेड़े हाल में रखे जाग हाणे अज फजर फजर जैसे सजी रात जाग में तो सही अजो थाल पानी जो भरे रख में पर खीर तो थियो ही कोन टौड़ा बस जो ॿारनि खे ॿुधाए छॾिया त नौजवानो ख़ुदा रा अगर दीन जो मसइलो साम्हूं अची वञे शरीयत जो मामलो साम्हूं अची वञे अॼु ट्रच बि हले न टिक टिक लॻी पई आहे ओताकुनि में होटलनि ते कचरनि में वेहण खां पोइ थोरो नंढड़ो मसइलो आहे हिकिड़ो पग छिड़ी थो पए ऐं नौजवान उन्हीअ में पाण शुरू थी वञनि त ईअं नथा सम्झनि त जंहिं मामले जी मूंखे ख़बर ई न आहे उन में मूं कमीशन कान कई ग्रेजुएट आहियां कोन जंहिं मामले खां ख़ुदि अणवा उन मामले में अॻिते न वधबो उन मसइले खे खणी अचो काॾे खणी अचूं क़ुरान थो फरमाए फस्अलू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तअलमून उन्हनि खां पुछो जेके उन जा ॼाण हुजनि जेके आलिम आहिनि छो त पुछनि से पसंदि जॾहिं तॾहिं पीरीअ खे ॾोरींदियूं ॾिसनि अंगण अजीबनि जा। अल्लाह जे कुदरत जो शान हीअ वेठी रही सितारो उभरियो हिनखे बि निंड सितारो उभरियो इंतज़ार त कोन कंदो उहो पंहिंजे मंज़िल जे तरफ़ हलियो को अधु कलाकु मुनो कलाकु उभरियो जॾहिं लही वियो तॾहिं हिननि खे जाग हिन घर वारे को पुछो ॾे ख़बर वो सितारो जो उभरियो से मूंखे त निंड वठी वई निंड चुके जो चयो जागे में पर मूंखे त निंड वठी वई जे सभु कम मायूं हलाइनि हा त मर्द हुजनि ई कान हा जेकॾहिं मर्द थिया हा पंहिंजो ॿार तोजे मथां न रखा हा त इहा शइ हथनि मां न वञे हा छो त हर विञाई पर ठीकु आहे मूंखे ख़बर आहे त इन सितारे जे गॾु वरी ॿियो बि हिकिड़ो अचे तूं सुम्ह निंड करे तोखे न चवंदुमि हाणे पंहिंजो ॿार मां पाण थो खणा जागंदुमि इन ॿिए सितारे जे उभरण सां वरी जेकॾहिं को मर्द पंहिंजो घर सां निकाह सां हक़ अदा कंदो जेको ॿार ॼमंदो उहो रूह ज़मीन जो बादशाह थी मां पाण वेहंदुसि खुदा जे कुदरत जो शान वेठो रहियो इंतज़ार कंदो कंदे कंदे जॾहिं उहो सितारो उभरियो उन सितारे जे उभरण जे दौरान जॾहिं घर वारीअ सां हक़ अदा थियो उन रात में जेको हमल थियो उहो जेको ॿार ॼाओ उहो सिकंदर ज़ुल्करनैन बणिजी वियो आहे वक़्त जो बादशाह बणियो धरतीअ ते उनजी हुकूमत क़ाइमु थी चवण जो मक़सदु ही आहे त सितारनि जो हिन धरतीअ सां कहिड़ो तालुक़ आहे क़ुरान फरमाए थो फला उक़सिम बिमवाक़िअन नुजूम व इन्नहु लक़समुन लौ तअलमून अज़ीम इन्नहु लक़ुरआनुन करीम सितारनि जे लहण वारीअ जगह जो कसम ऐं जे तव्हां ॼाणो त इहो वॾो कसम आहे कसम लौ तअलमून अज़ीम इहो अज़ीम कसम आहे अल्लाह ताला फरमाए तमामु वॾी ॻाल्हि आहे या नंढी ॻाल्हि नाहे तव्हां सम्झो हाणे इहे ॻाल्हियूं त कईसीं सितारनि जूं पर अल्लाह से फरमाए थो उन जगह जो कसम जे सितारो एॾी वॾी इज़त वारो बणियो त उहा जगह केॾी निशान वारी आहे तवजो जंहिं जगह जो अल्लाह से कसम खयो हाणे इन्ही जगह जी बि त एतिरी इज़त हुअण घुरिजे उहा जगह कहिड़ी आहे पर मामलो घणो अॻिते हलियो वियो आहे पर कुझु मामले खे छॾींदासीं दुरूद पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह किथे कुरान करीम असांखे सम्झायो आहे त सितारे जे लहण जो कसम किथे हुकुम आहे त साक़िब सितारे जो कसम किथे असांखे हुकुम ॾिनो वियो आहे त शेरा जो मां रब करीम आहियां किथे कतीअ जो ज़िक्र किथे टिणूअ जो ज़िक्र किथे आसमान जे बुर्जनि जो ज़िक्र आहे ऐं मुंहिंजा भाउ इन आसमानी निज़ाम सां रब करीम असांखे जोड़ियो आहे लेकिन उन निस्बत सां गॾु
जेके आलिम जेके आरिफ जेके दरवेश ये मदीने जे साईं फरमाया त मुजा असहाब सब ये सितारन जे मिसाल आहे कुछ के मुफस्सिरीन इकराम जिने वजाहत कई जिने तफसीर लिखा जिने कुरान करीम जी जान तो असा के अदा कई उन्हनि असा के बुधायो त इते जेका अल्लाह साईं सितारन जी गाल कई आ इते सितारन वा मुराद जेके मुझे महबूब जे उम्मत जा नेक सालिह उम्मती उलमा सुलहा गौस कुतुब नेक सालिह वाला उन्हनि जे रूहनि खे अल्लाह पंहिंजो सितारो सॼो आहे जेके महबूब जी उम्मत जा नेक सालिह वाला जेके अल्लाह जा दोस्त आहिनि उन्हनि खे करीम रब सितारे जी तशबीह ॾिनी आहे उन्हनि सितारनि जे लहण जी जगह जो कसम उहे सितारा जिते लहंदा आहिनि जेकॾहिं उभरनि त बि शान वारा पर जे लहनि त बि शान वारा उभरण भी शान वारो आ त लहण भी शान वारो आ जे उभरंदा त फिर राजन खे रंग लाईंदा खुदा जी खल्क जी खिदमत कंदा अल्लाह जी रहमत जो मिलण जो सबब ऐं ज़रियो बणिजी पवंदा पर जेकॾहिं लहंदा लहण मां मुराद उन्हनि जी वफ़ात ऐं विसाल आ जॾहिं दुनिया खां उन्हनि जी रुख़सती थींदी आ जॾहिं दुनिया तां वफ़ात जो वक़्तु ईंदो आ त ख़ुदा जी ख़ल्क़ ज़ाहिरी तरह त उन्हनि जे जनाज़े में शरीक थींदी पर अल्लाह ताला फरमाए को आप जनाज़ो नाहे बल्कि मुंहिंजे उन्हनि दोस्तनि मथां जंहिंखे मां अल्लाह पंहिंजे सितारनि सां निस्बत ॾिनी हुई जेको सितारनि जे मिसल हुयो अॼु उनखे लहण वारी जगह ते तव्हां पंहिंजे कुलनि ते खणी वञो था पिया पर जिते उनखे टिकाईंदो जिते उनखे रहाईंदो उन्ही रहण वारी जगह जो मां अल्लाह खे कसम आहे उन्ही हंध खे इज्जत मिलंदी जिते मुंहिंजे दोस्त जो घर बणबो हाणे वरी महबूब जी हदीस पाक इन जगह ते सरकार असांखे समझायो अल्लाह ताला फरमाए उहा जगह इज्जत वारी आहे जंहिं जगह ते सितारा लहन था यानी महबूब जे उम्मत जा आलिम वली नेक साले वाला बाद वफात जे जिते उन्हनि जी मज़ार मुबारक ठहे थी पंहिंजे मज़ार अनवर जे अंदरि जिते उन्हनि खे मदफन कयो वञे थो उहा जगह इज्जत वारी बणी सितारे जे लहण जी जाइ बणी इन्ही जगह जो कसम मदीने जे साईं फरमायो अचो इन जगह जी केतिरी इज्जत आहे मां रसूलनि जो सरदार तव्हांखे ॿुधायो इन्ही जगह जी केतिरी इज्जत ऐं शरफ आहे मुंहिंजे महबूब मदीने जे साईं फरमायो त क़ब्रुल मुमिन रौज़तुन मिन रियादिल जन्नह ऐं दुनिया वारो बि तव्हांखे कहिड़ी निस्बत ॿुधायां इन्ही जगह खे जेकॾहिं ॾिसणो अथव मां रसूलनि जे सरदार जो हुकुम आहे इहा का जगह आम टुकड़ी नाहे जंहिं जगह में अल्लाह जी रहमत जो नुज़ूल थिए जेका सितारनि जे रहण वारी जाइ आहे इहा थोरी टुकड़ी नाहे बल्कि मुंहिंजो हुकुम अथव इहा जन्नत जे बागनि मां हिकिड़ो बाग आहे इहा जन्नत आहे बहिश्त ऐं मुंहिंजा भाउ इन मां साबित थी वियो त जेकी अल्लाह जा वली ख़ुदा जा नेक बाना सालिह बाना दरवेश बाना उन्हनि जूं मज़ारात जिते उन्हनि जी तदफीन थींदी आहे उहा जगह बि जन्नत जे बागनि मां हिकिड़ो बाग आहे त पोइ जेकॾहिं जन्नत बणी बहिश्त बणियो बाग बणिजी पियो त असांजे मथां हक़ आहे पोइ उन्ही जगह ते जेको अचे थो जंहिंजे अचण खां अॻु उन जी जगह जन्नत बणिजी वई त रहण वारे जो छा ॾुचाऊं जेका उनजी जाइ जिते रहे थो उन्ही जगह जी एतिरी इज्जत आहे जो अल्लाह चवे तो उन्ही जगह जो कसम रसूलनि जो सरदार चए त जन्नत जे बागनि मां हिकिड़ो बाग हाणे जेको रहण वारो आहे उनजो मक़ाम छा हूंदो उनजी इज्जत केतिरी हूंदी हिन त चई छॾियो बसि बाबा वरी विया न वञो ईंदो त छिरको थींदो वॾो अथव गुनाह अथव न वेंदा कयो पर असां चवंदा हूं मोआ नाहिनि मोर आहिनि हंज हयात जे रही ॾिसी रात त रंगे छॾींदई रंग सां अल्लाह वारनि जे दरबारनि खे आप न समझजा ख़ुदा जे कामिल वलीअनि जे दरबारनि तो कुर्बान ऐं मुंहिंजा भाउ जेकॾहिं जगह जो कसम ग़रीब रब खणे अल्लाह जो हबीब उन जगह खे जन्नत जो बाग छॾे त जेको जगह जे रहण वारो आहे असांजो अक़ीदो ईमान आहे जेको ज़िंदा सलामत आहे
त उन जो कफन बि सलामत हूंदो आहे। ज़मीन मैली नहीं होती, ज़मन मैला नहीं होता, ज़मीन मैली नहीं होती, ज़मन मैला नहीं होता। मोहम्मद के गुलामों का कफन मेला नहीं होता, ज़मीन मैली नहीं होती, ज़मन मेला नहीं होता, ज़मीन मैली नहीं होती, ज़मन मैला नहीं होता। मोहम्मद के गुलामों का कफन मेला नहीं होता, ज़मीन मैली नहीं होती। तो अल्लाह जे महबूब जे अज़मत कुर्बान वञा, जेके दरबार रिसालत जो फैज़ हासिल करे, मुझे महबूब जे दीन जे बरकतन के हासिल करे। खुदा जे खल्क जी ख़िदमत कंदे 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 उन पंहिंजे मंज़िल खे वञी पहुता, जेके अल्लाह जा दोस्त बणिजी पवनि। तो करीम रब उन्हनि जी इज़्ज़त ताज़ीम असांखे सम्झाइण जे लाइ मिसालनि असांखे हुक्म ॾिनो, फला उक़सिम बिमवाक़िबिन नुजूम व इन्नहु लक़समुन लौ तअलमून अज़ीम, इन्नहु लक़ुरआनुन करीम फी किताबिन मकनून। अल्लाह से फरमायो हाणे तव्हांखे असुल ॻाल्हि थो कयां त इन्नहु लक़ुरआनुन करीम, बेशक मुंहिंजो क़ुरआन करीम अथव। किताब मकनून, अल्लाह से फरमायो ही किताब मकनून आहे, ही क़ुरआन मुंहिंजो करीम आहे। हाणे इतां खां ॿियो पीरियड हलंदो जेको इंशाअल्लाह हिकु कलाक तव्हांखे विहारींदो। दरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि समझण जी कोशिश कजां। हिक पासे अल्लाह जे नेकन सालिहन जी अज़मत ऐं ॿिए पासे अल्लाह जे क़ुरान करीम जी निस्बत आहे। उन्हनि दरवेशनि असांखे सम्झायो त क़ुरान पढ़ण जो हक़ कहिड़ो, कीअं क़ुरान पढ़बो आहे। मुझे महबूब मदीने जे साईं जी ज़िंदगी मुबारक जो मिसाल वठो। अल्लाह जा हबीब खुद पाण क़ुरान पढ़ंदा हुआ। महबूब मुसल्ले ते भी नमाज़ पढ़ाईंदा हुआ, जमात पुठियां बीहंदी हुई। हुज़ूर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ जे सूरत में क़ुरान करीम जी तिलावत कंदा हुआ। कॾहिं कॾहिं पंहिंजे घर मुबारक में अल्लाह जा हबीब क़ुरान करीम जी तिलावत कंदा हुआ। मुंहिंजे महबूब जा असहाब सगोरा हू बि क़ुरान करीम जी तिलावत कंदा हुआ। ऐं क़ुरान करीम जा जेके कारी हूंदा हुआ, मिठे आवाज़ में पढ़ण वारा, उन्हनि खे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿियनि खां अव्वलीन वारो दर्जो अता कंदा हुआ, जिन में हज़रत अब्दुल्लाह इब्न मसऊद जहिड़ो जवान हो। मुंहिंजा महबूब जॾहिं बि महफ़िल में हाज़िर थींदा हुआ, हज़रत अब्दुल्लाह इब्न मसऊद ते नज़र पवंदी हुई त उनखे हुकुम कंदा हुआ, अब्दुल्लाह लबैक या रसूल अल्लाह। अब्दुल्लाह मुंहिंजी दिलि घुरे थी मिंबर ते वेही क़ुरान त पढ़ी ॿुधाए। मसूद कुरान करीम पढ़ंदो हो, तिलावत पूरी करे वेहे पाण जमात जे निहारे ॾिसंदा हा त हज़रत हसन बिन साबित वेठो आहे। ऐं हसन लबैक या रसूल अल्लाह। हसन अब्दुल्लाह को कुरान ॿुधोसीं, तूं का नात त पढ़ी ॿुधाए। हसन उथी बीहंदो हो, मुंहिंजे महबूब जे शान में नातूं पढ़ंदो हो। इहो रोज़ जो मामूल हो, कॾहिं कॾहिं न रोज़ानो रसूलुल्लाह पंहिंजे जमात जे विच में क़ुरान करीम जी तिलावत बि रहंदी हुई, नातूं बि रहंदियूं हो, मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं बि हलंदियूं हुयूं। ऐं मुंहिंजा साईं मुंहिंजे महबूब जे ग़ुलामनि जी ज़िंदगी जो मिसाल वठो। ख़ुदि रसूलुल्लाह जी प्यारी न्याणी, जन्नत जी मालिकाणी हसन मीर हुसैन जी जीजल अंबरे सदन जी अज़मत क़ुर्बान वञा। इशा जी नमाज़ पढ़ी, शोबाणीअ जी नमाज़ पढ़ी ऐं इहा उमेद कई त अॼु राति ॿिनि रकातुनि ख़त्म जे यानी कि नफ़िल नमाज़ में सॼे क़ुरान जे ख़त्म जी तिलावत करणी।
सॼो क़ुरान पाक पढ़ा पर वरी सोचे त सॼो क़ुरान पाक त हिक रात में केतिरा दफ़ा पढ़ियो तमे अॼु छो न भला ॿ ख़तम कढी वठां अदा हिक रात में घणा ख़तम पढ़ा जी ॿ ख़तम पढ़ा असांजो हाफ़िज़ साहब मुसल्ले ते बि हिकु ख़तम थो पढ़े तबे पिया चिकंदा हुआसीं अॼु त पार अथव हिकिड़ो मुंहिंजो पंहिंजो जमायती हो कॾहिं वाइद हुते कॾहिं हुते दौर रहिजी वेंदो आहे ख़तम त पूरो करिणो आहे पोइ का ड्रेग थी वई घणी रकात में पोइ सजदे में ॿिया पिया पढ़नि सुबहान रब्बियल आला सुबहान रब्बियल आला हिकु अधो ॾाढा पियो थिए सुभाणे न ईंदुमि सुभाणे सदाई शरीफ तवज्जो मुसलमान भाव अहिड़े तरीक़े सां असां हिकु ख़तम ॿुधंदे थकिजी था पऊं पिया पर रसूलुल्लाह जी न्याणी अम्मा खातून जन्नत जी अज़मतों क़ुर्बान हिकु रात में ॿ ख़तम क़ुरान जा पढ़ा अम्मा साणी इरादो करे इशा जी नमाज़ फर्ज़ पढ़ी करे उन खां बाद में बरकातू नफ़िल नमाज़ जी नियत कई इन्नहु लक़ुरआनुल करीम फी किताब मकनून अल्लाह ताला फरमायो त क़ुरान करीम अरे क़ुरान पढ़ण वारे जे लाइ बि करीम उथण वारे जे लाइ बि करीम यानी करीम चइबो ई उनखे आहे जंहिंसां जेतिरो वेझो थी ओतिरी वधीक इज़त मिले थक थिए ई न क़ुरान पढ़ंदे थक थींदो आहे छा केतिरो क़ुरान करीम पढ़ंदो वेंदे तुंहिंजा दर्जा बुलंद थींदा उतां शरफ़ वधंदो घटंदो न आहे कुरान करीम जी तिलावत शुरू कई अलिफ लाम मीम खां इब्तिदा थी पढ़ंदे 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 त ख़त्म कुरान जो हिकु रकात में पूरो थियो जी जन अम्मा सां हिकु रकात में कुरान पाक जे ख़त्म के पढ़ी वरी ॿी रकात जे लाइ उथी बि क़याम जे सूरत में सूरत फातिहा पढ़ण खां बाद हाणे ॿिए ख़त्म जी शुरूआत कयाई इहो इरादो आहे त ॿी रकात में ॿियो ख़त्म कुरान जो पढ़ंद में उन कुरान करीम जे ख़त्म के पढ़ण जे लाइ अलिफ लाम मीम खां वठी इब्तिदा कयाई ऐं मुजाबा सूरत बकर पढ़ी पूरी थी सूरत आल इमरान पढ़ंदे 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 अञा उहा मुकम्मल कोन थी हज़रत बिलाल मस्जिद मां पढ़ियो अल्लाहु अकबर फजर जी बांग अची वई सुबुह थी वियो हाणे फजर जे बांग मिलण खां बाद में असांखे हुकुम आहे त सिर्फ़ सुन्नत पढ़ो बरकातो सुन्नत पढ़ी फर्ज़ जो इंतज़ार कयो इन विच में बि नफ़िली इबादत न थींदी आहे अम्मा सां ॾिठो त बांग मिली वई हाणे नफ़िली इबादत बि करणी कोन्हे सुन्नत पढ़ी फर्ज़ पढ़णो आहे तकड़ में उहा रकात पूरी करे सलाम वराए दुआ घुरी मुंहिंजा अल्लाह तुंहिंजो हुकुम आहे इन्नहु लक़ुरआनुल करीम फी किताब मकनून क़ुरान करीम पर तू क़ुरान जे मोकिलण वारो बि करीम आहीं जेते नाज़िल थियो उहो मुंहिंजो दिलबर हबीब बि करीम आहे अल्लाह सब गालियूं भलियूं पर रात खुटी वई रात नंढी थी वई जंहिंजे करे हिकु ख़त्म त पढ़ियो में पर ॿियो ख़त्म अनपूरो रहिजी वियो मां दुआ थी कयां अल्लाह हयातीअ में का हिकु रात अहिड़ी त कुशादी करे अहिड़ी त वॾी करे जो उन हिकु रात में हिकु रकात में हिकु ख़त्म क़ुरान जो पढ़ा त ॿी रकात में ॿियो ख़त्म क़ुरान पाक जो पढ़ी वठां इहा मुंहिंजी उमेद आहे मुसलमान भाउ अम्मा खातून जन्नत जो ही मिसाल आहे असां कहिड़ी कुंड में बीठा हो उन्हनि माउरुनि खे सबक वठणु घुरिजे उन्हनि अमड़नि खे बि सबक पिराइणु घुरिजे जीजल अम्मा खातून जन्नत जे सदके जग सलामत आहे जेके जन्नत जे औरतुनि जी सरदार आहे अवलीन खां वठी आख़िरीन उहे सभु औरतूं नवाबन अमीरनि सरदारनि जो जीजल अम्मा जे दरबार में हिकु गुलामीअ जी हैसियत हूंदी उन अमड़ जो ही मिसाल आहे सॼे क़ुरान पाक जे ख़त्म खे हिकु रकात में ही त जीजल अमड़ जो मिसाल आहे पर इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह जी ज़ात पाक जेको असांजे फिक़ह जो इमाम आहे हनफी फिक़ह जो इमाम अल्लाह जे काबिल जी ज़िंदगी तो क़ुर्बान संदन जी ही कैफियत हूंदी हुई रमज़ान मुबारक जे महीने में हिकु ख़त्म नमाज़ तरावीह में पढ़ाईंदा हुआ ऐं हिकु ख़त्म ॾींहं जो पढ़ंदा हुआ त ॿियो ख़त्म रात जो पढ़ंदा यानी 7
अठ ख़तम उहे अलॻि हूंदा हुआ हिकु ख़तम निमाज़नि खे मुसल्ले ते बि ॿुधाईंदा हुआ ऐं सदर जी कैफ़ियत हीअ हुई एॾी अज़मत मिलण जे बावजूदि ज़रिए माश खे हासिल करण जे लाइ मार्केट में कपिड़ो खपाईंदा हुआ मथे ते रखी कपिड़ो विकिणंदा हुआ हिकु मौक़े ते बाज़ार में मार्केट में कपिड़ो खपाइनि था पिया कपिड़े विकिणंदे उन कपिड़े खे खपाइण जे दौरान हितीअ में सिक लॻी पई प्यार उथमो ॾिनो इश्क उथमो ॾिनो दिल में तड़प थी पई त जेकर हाणे जो हाणे महबूब जे मदीने में पहुचजे कूफे जे शहर में या इराक मुल्क में कपिड़ो खपाए थो उतो सिक लॻी त अॼु जो अॼु हाणे जो हाणे देर बि न थिए इतहू न संपत न ख़बर सभु कम छॾे महबूब जे मदीने हलजे आहे संभरी खड़ी दिलड़ी चवे थी हलो हिन महल दिलड़ी अॼु जो अॼु हाणे जो हाणे आहे संभरी खड़ी दिलड़ी चवे पई हलो हिन महल दिलड़ी मुझे सूरन सड़ी दिलड़ी कदे थरदी अलाए मरी वीद से मुझे मिठड़े मदीने दे वाग वरदी अलाए मरी वीद से मुझे मिठड़े मदीने दे वाग वरदी अलाए मरी वीद से ऐ मुजाबा इनी उम्मीद ते हाणे जो हाणे अॼु जो अॼु मुझे दिल पर हबीब जे मिठड़े मदीने पाक में पहुंचजे इनी उम्मीद ते अञा कूफे जे मार्केट वञा निको नाए कपड़नि जी उहा कंगड़ी मथे ते आ अखियुनि मां कोढ़ा तलपल हलंदे दिल उधमा ॾींदी रही सॾ कंदो रहियो इश्क सुल्तान बदा पे कुर्बान जा अल्फ तारीख को रोशनी मिल गई अल्फ तारीख को रोशनी मिल गई उनके दामन से वापस तो हमें हो गए रूह को एक नई जिंदगी मिल गई रूह को एक नई जिंदगी मिल गई मदीने पाक हलजे शागिर्द के जमाए कपड़े जी गड त वठो से काडे क्या पाण फरमा विकणी पैसा पाण वट रखो मोटी ते वठंदो मां वञाए तो मदीने उतो देर का नथी मुझा साईं महबूब जे मिठड़े मदीने पाक जी हाज़िरी जॾहिं उतां वापसि मोटी ऐं वञण वक़्तु उन शागिर्द खे हिदायत कई अबाए कपिड़ा थी इहे खपाए पर हिकिड़ो ताकियो कपिड़नि जो कढी जुदा करे ॾिनईसि अबा हीउ जेको कपिड़ो आहे इहो क्वालिटी जे हिसाब सां इहो पंहिंजी क़ीमत जे हिसाब सां ॿियनि कपिड़नि जे बराबरि नाहे हिन जी क़ीमत ॿियनि खां घटि दर्जे वारी आहे खपाइण में तवजो ॾिजां हुन छा कयो जो सभु कपिड़ा हिक ई मुल्ह में खपाए हिक क़ीमत ते विकिणी छॾिया इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह अलैहि जी ज़ात जॾहिं मदीने पाक मां वापसि मोटिया उन शागिर्द खां पुछो पुट दे ख़बर कपिड़ा जैसे सब खपाए छजम पैसा जैसे ही पैसा हाज़िर आहे जॾहिं पैसा खणी आयो पुट जेको हिकिड़ो ताकियो कपिड़नि जो तोखे जुदा करे ॾिनो हुयो उहो केतिरनि पैसनि में खपाई जैसे मां त मुल्ह सभु हिकु करे छॾियो जेको हुननि जो उन्हनि फरमाए था इहा तक़वा न चइबी इहा परहेज़गारी न चइबी उन कपड़े जी कीमत हुननि जे बराबर न हुई वो आला क्वालिटी जा कपड़ा हा ही उन्हनि जे मसावी बराबर न हो हाणे तो सॼो मुल्क सॼो गॾे कीअं ख़बर पए हाणे इन्हनि पैसनि मां हिकु रुपयो बि मुंहिंजे लाइ जाइज़ न आहे मुंहिंजे लाइ हलाल कोन्हे को हीअं था कयूं इहे सभु जो सभु पैसा गरीबनि मिस्कीननि में ऐलान करे मां घर न खणी वेंदुसि इहे सभु पैसा अल्लाह जे रस्ते में ख़ैरात आहिनि त इमाम आज़म जी ज़िंदगी मुबारक ॿुधाए थी पई त हिकु ख़तम क़ुरान पाक जो हिकु ॾींहं में हिकु ख़तम क़ुरान पाक जो राति में हिकु ख़तम क़ुरान करीम जो निमाज़ तरावीह में पर अइमाए मुजतहिदीन जेके सदर जा शागिर्द बणिया वक़्त जा आलिम बणिया
जेकॾहिं अञा तोखे मामलो सम्झ में न अचे त करबला जे शहीदनि जे दरबार तां कुर्बान मौलाए कायनात जा बचड़ा नवाज़े रसूल जिगर गोछे बतूल हजरत मौला हुसैन पाक जी जिंदगी मुबारक पढ़ो। अल्लाह अल्लाह मुसलमान बा अव्वल खां वठी आखिर ताईं मक्के पाक खां मदीने पाक खां सरन में परन में जबलन में पहाड़न में अव्वल आखिर पंध उठते शादे वेठे उठे बीठे हर मोड़ ते ये मौला हुसैन पाक अल्लाह जो कुरान करीम पढ़ी दुनिया खे ॿुधायो ये कुरान पढ़ण कंहिंखे दाए अञा त कुरान पाक खे पढ़ाई मदीने पाक में तिलावत जारी मक्के पाक में कुरान जी तिलावत सफर में कुरान करीम जी तिलावत जग में कुरान जी तिलावत सुबह जो कुरान मंझंदि जो कुरान शाम जो कुरान ॾींहं जो कुरान जी तिलावत रात जो कुरान करीम जी तिलावत तीरन जी बारिश कुरान करीम जी तिलावत बच्चन जूं शहादतूं कुरान करीम जी तिलावत वाह हुसैन तो जे कुरान करीम जी पढ़ण तो कुर्बान वञा सिर सलामत तब रब जो कुरान जारी आ पर सिर मुबारक जिस्म का कट जी जुदा थी नेज़े ते तब कुरान जी तिलावत जारी आयात आहे हुसैन मुहिंजो हुसैन जिंदा इमाम आहे हुसैन जिंदा इमाम आहे हयात आहे हुसैन मुहिंजो हुसैन जिंदा इमाम आहे हुसैन जिंदा इमाम आहे हुसैन जिंदा इमाम आहे हयात आहे हुसैन मुहिंजो हुसैन जिंदा इमाम आहे हुसैन जिंदा इमाम आहे करीम भी किताब मकनून कुरान करीमा तो पढ़ी त ॾिस कुरान सां लव लॻाए त ॾिठो पर ही त मुंहिंजे महबूब जा असहाब फिक़ह जा इमाम अइमाए मुजतहिदीन यारी कंदा आयो ई कोन जेकॾहिं यारी शरीफ़ करण वारो ही त पोइ यारीअ वारे जवान जो दर ॾिठो थी कहिड़ो सबक़ मिलियो आहे महबूब सुबहानी कुतुब रब्बानी सैयदना मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी दिलबर दस्तगीर बादशाह पीर संदन जी अज़मत कुर्बान वञा संदन जो मक़बूल मुबारक हुयो सुबहानी जी निमाज़ जमात खे पढ़ाईंदा इशा जी निमाज़ जमात खे पढ़ाईंदा जॾहिं जमात पंहिंजे घर हली वञे त मुर्शिद गौसल आज़म सरकार जो मक़बूल मुबारक हो रात जो मस्जिद शरीफ जे हिक कुंड में अची करे पंहिंजो हिकु कदम मुबारक ज़मीन ते हूंदो हो ॿियो कदम मुबारक ज़मीन खां मथे हूंदो हो ऐं अल्लाह जे क़ुरान करीम जी तिलावत शुरू कंदा पढ़ंदे 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 ऐं मुंहिंजा क़ुरान करीम जी तिलावत जारी सारी रहंदी हुई पोइ ॿियो कदम मुबारक ज़मीन ते तॾहिं रखंदा जॾहिं 30 पारा ख़त्म क़ुरान जो पूरो थी वेंदो आहे असांजे मुर्शिद गौसल आज़म सरकार हिकु राति न रातियूं न 5 रातियूं न पर खुदा जो कसम 15 साल बराबर हिकु पेर मुबारक ते बीही अल्लाह जो सॼो ख़त्म पढ़ी पूरो कंदा तुंहिंजा गूंजन नारा पर में बगदाद वारा इहो निकितो जो थरन परन में बि संदन जो नालो अॼु बि साल गुज़री विया सदियूं गुज़री वयूं ओभर जे पासे ते भिटूं जबल उठल खां सवा ॿी सवारी कोन हुई नंगर पार कर जा इलाइका अलाए कहिड़ी ॿोली सम्झनि उन्हनि खां मूं उते पुछो असांजे ख़ल्क़ एॾी गॾु थी आहे कि हर महीने गॾु थींदा छो ईंदा हो छाजे करे तो मुर्शिद दस्तगीर जी यारी शरीफ आहे इन्हीअ जे करे ईंदा हो करीम कुदरत तुंहिंजी तो कुर्बान वञा जंहिंखे तूं नवाज़ी फला उक़सिम बिमवाक़िअ النجوم وإنه لقسم لو تعلمون عظيم हे दादा उन्हीं सितारनि जे लहण वारी जाइ जो कसम उनखे इज़त एतिरी मिली जो थरनि में भरनि में जबलनि में पहाड़नि में जिते बि अचु तुंहिंजा गूंजनि नारा पर में बगदाद वारा तुंहिंजा गूंजनि नारा
हे बगदाद वारा जेके सीअ में सुकी विया, जेके सीअ में सुकी विया से अॼु फर ॾेई फरिया तुंहिंजे घर ते अची मूं पंहिंजा झोल भरिया, तुंहिंजे घर ते मिठा मूं पंहिंजा झोल भरिया। माणियो मन जूं मुरादूं, माणियो मन जूं मुरादूं वयल भाग भरिया, तुंहिंजे घर ते अची मूं पंहिंजा झोल भरिया, तुंहिंजे घर ते मिठा मूं पंहिंजा झोल